शिया उलमाए काउंसिल सिलेक अंबर शहदाद कोट के सदर सैयद दीदार शाह बुखारी की सदारत में मस्जिद इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम गोठ ईद मोहम्मद जाकिरानी में शिया उलमाए काउंसिल तालके कबूर सईद खान के मुख्तलिफ यूनिटन ऐं गोठन जा यूनिटन जूं बॉडियूं चूंडियूं वयूं। जिथे यूनिट कच्ची पुल के लाए सदर इमरान अली जागिरानी, यूनिट 5 खबड़ के लाए असगर खोसो, यूनिट ईद मोहम्मद जागिरानी लाए आसिफ अली जागिरानी, यूनिट दरिया खान मस्तोई लाए औरंगजेब जागिरानी के चूंडियो वियो। उन मौके ते सैयद दीदार शाह बुखारी, खादिम जाकिरानी, मुख्तियार मक्सी, साबिर हुसैन वधो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेका ईंदड़ जनरल इलेक्शन के हवाले सां असां ज़िले कंबर शहदादकोट में MPA ऐं MNA जी सीट ते पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। उन्हनि जो वधीक चवण हो त बोर 2022 में कायदे मिलत जाफरिया हज़रत आयतुल्लाह सैयद साजिद अली नकवी जे हुकुम ते शिया उलमाए काउंसिल जे ज़हरा अकेडमी जे तरफ़ां मुख़्तलिफ़ तालकनि ऐं यूसिन में तमामु सुठो कमु कयो वियो, जंहिंमें राशन, कंबल, मेडिकल कैंप ऐं ॿियूं शयूं बिना ज़ात पात जे ॾिना विया। हुननि वधीक चयो त इसराइल बेगुनाह हथे ख़ाली मासूम फ़लस्तीनियुनि खे शहीद करे रहियो आहे, जंहिं ते कायदे मिलत जाफरिया हज़रत आयतुल्लाह सैयद माजिद अली नकवी जो मौक़िफ़ ऐं हिमायत फ़लस्तीनियुनि सां जारी आहे ऐं जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।